सुठे नमूने मल्हाइणो आहे बर्थडे। हाँ, बर्थडे जी मौज वठो। पाण खे रिटर्न गिफ्ट भी मिलण वारी आहे गणपति खां। जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको नथो नची सघे उहो तारियूं त वॼाए, जेको नची सघे उहो तारियूं त वॼाए, जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे।
पार्वती का हाँ पार्वती माता को अरे के बोले पार्वती ब्लेसिंग खपे कोई नची करे तेजी बोले पार्वती के बुलाओ अच्छो से भाई आप भी आना बोले जी को लाना आप भी आना बोले जी को लाना बोले जी को
हाज़री भरो ॿई हथ मथे अध हथ मथे आहिनि सॼा ॿई हथ मथे करे हाज़री ऐं गणेश भॻवान खे मनायूं ऐं छा चऊं सभई वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मदेव सर्वकार्येषु सर्वदा ॐ गं गणपतये नमो नमो सिद्धिविनायक नमो नमो अष्टविनायक नमो नमो बर्थडे ते आयो आ और सभई चवराईंदा गणपति बाप्पा गणपति बाप्पा मंगल मूर्ति
ठिकाणो ॾिसां कंहिंखे आया झूलण जो ठिकाणो पल्लो त सवारी आ न न केरु ॿुधाईंदो न दरियाशाह बि न प्रकाश पैलेस वेठा आहियो न सभई प्रकाश पैलेस ॿुधाए वयो रे मुंहिंजो झूलण प्यारो प्रकाश पैलेस ॿुधाए वयो रे मुंहिंजो झूलण प्यारो मिठो मिठो फलको खाई वयो रे मुंहिंजो झूलण प्यारो मिठो फलको खाई वयो रे मुंहिंजो झूलण प्यारो मां पुछां थी झूलण खां मां पुछां थी झूलण खां सवारी बि बिचाए सवारी बि बिचाए सवारी तेजी चाए
ॿुधायो गणिक जो भक्त ॿुधायो रे मुंहिंजो बाबा बेलगाड़ी भी ना उन खां बि ऊचो केरु ॿुधाईंदो न रथ बि न ॿियो सभिनी खे ॿुधल आहे इहो भॼन न प्लेन बि न रेलगाड़ी बि न टांगो टांगो उड़न खटोलो सभिनी खे ख़बर आहे अॼु गणेश भॻवान जो बर्थडे आहे जॾहिं गणेश भॻवान खे ॾिसंदा आहियूं त असांखे कहिड़ी उन मां सिख मिलंदी आहे केरु ॿुधाईंदो कहिड़ी सिख्या मिलंदी आहे गणेश भॻवान खे ॾिसंदा आहियूं त अहंकार न करणो आहे बिल्कुल भी माता पिता खे सम्मान करणो आहे कार्तिकेय ऐं गणेश जे विच में कॉम्पिटिशन थी त शंकर भॻवान ॿिन्ही खे सॾु करे चयईं जेको सॼे दुनिया जूं 3 परिक्रमा करे ईंदो माना उहो खटे वेंदो कार्तिकेय निकितो छाते निकितो कार्तिकेय मोर ते निकिरी वियो ऐं सॼी दुनिया जा घणा चक्कर लॻाए वियो 3 चक्कर लॻाइण वियो हाणे गणेश खे ख़बर आहे मूं वटि कुओ आहे कुएं ते वेंदुमि त अलाए घणा ॾींहं लॻी वेंदा उन जा पृथ्वी जा चक्कर लॻाइण में दुनिया जा त छा कयईं माता पिता खे विहारी ऐं उन्हनि जा ई 3 चक्कर लॻायईं जॾहिं शंकर भॻवान पुछंसि त इहो छा आहे चईसि तव्हां ई मुंहिंजी सॼी दुनिया आहियो त वाकई जेके माता पिता खे सॼी दुनिया बाबा बि ईअं चवंदा हुआ बुज़ुर्गनि जी सेवा करो माता पिता जी सेवा करो जेसिताईं असां माता पिता जी सेवा न कई आहे तेसिताईं असांजी सेवा दरबार में बि क़बूल न पवंदी त सभई मिली करे चऊं उनको मेरी सेवा का अधिकार है करते जो अपनी माँ से प्यार है उनको मेरी सेवा का अधिकार है करते जो अपनी माँ से प्यार है उनको ही मिलता है दरबार है करता जो अपनी माँ से प्यार है उनको ही मिलता है दरबार है करता जो अपनी माँ से
कहाँ छोड़ के आया माता को? मुझको तो अपने घर में लाते हो, माँ को क्यों वृद्ध आश्रम छोड़ाते हो? बाबा अरदास राम साहिब को 70-80 साल पहले मालूम पड़ गया था कि आगे वाली पीढ़ी अपने माँ बाप का ख्याल नहीं रखने वाली है। वही माँ बाप अपना सुख चैन सब छोड़कर बच्चे को चलना सिखाते हैं, उसे हर एक चीज लिखना पढ़ना सब सिखाते हैं, खुद कभी छुट्टी नहीं लेते हैं। लेकिन आज की पीढ़ी क्या कहती है कि हमारे पास टाइम नहीं है। तो बाबा क्या कहते हैं? माँ को वृद्ध आश्रम में छोड़ आया है, लेकिन वहां से भी माँ क्या कह रही है? वृद्ध आश्रम से भी माँ कहती है, आजा मिलने को आती है।